तू जायो है घर वारनि खे ख़ुशी थी या पाड़े वारनि खे ॾुख थियो? ख़ुशी थींदी ज़ाहिर घर में ॿार ॼाओ त ख़ुशी थींदी। ये ॿार जायो को मज़ाकिया जेको आहे सो अदाकार ऐं फ़नकार जंहिंखे उर्फ़ गामू चयो वेंदो आहे, मज़ाकिया ऐं फ़नी वीडियो शूट कंदा आहिनि। दोस्तो इहो कॾहिं पैदा थियो ऐं किथां जो आहे ऐं कॾहिं हिन जेको आहे सो इन सिलसिले में कदम रखियो ऐं इन्हनि खे कामयाबु करण में कंहिंजो हथु आहे। त दोस्तो अॼोके वीडियो में ॻाल्हि कंदासीं गामू पहाड़ जे बारे में, जेको शिकारपुर जे हिकु नंढे ॻोठ में पैदा थियल आहे दोस्तो। ऐं उन खां अलावा उन जेको आहे सो पंहिंजे हिन ड्रामे में ऐं पंहिंजे अदाकारीअ जे जॾहिं सोशल मीडिया जे तरफ़ आयो, जॾहिं कामयाबु थियणु लॻो दोस्तो, हिनखे कंहिं कामयाबु कयो तव्हांखे मां ॿुधायां। सभ खां वॾो नालो आहे अलीगुल मला ऐं उन खां अलावा ॿिए नंबर ते आहे सोराब सूमरो ऐं ॿिया इहे असुल खां वठी ड्रामा कंदा पिया अचनि। इहे फंक्शननि में खोड़ सारनि ॻाल्हियुनि में हलंदा रहंदा आहिनि। त पोइ जॾहिं फंक्शननि जो दौरु ख़तमु थियो, किरोना अची वई, किरोना खां पोइ सभु को घर वेही रहियो, त पोइ हिननि छा कयो, अलीगुल मला ऐं सोराब सूमरे चयो त पाण हिकु यूट्यूब चैनल ठाहियूं था ऐं फेसबुक ते सोशल मीडिया जे तरफ़ अची ऐं पंहिंजो कमु स्टार्ट कयूं था। त दोस्तो पोइ हिननि सोशल मीडिया जे तरफ़ जॾहिं आया त पोइ हिननि सां गॾु गामू ऐं ॿिया बि इहे खोड़ अदाकार जुड़िया आस्ते आस्ते कंदे। पोइ जेको आहे सो पहिरीं त एक्टिंग गामूअ खे न ईंदी हुई, परेशानी थींदी हुई, छाजे करे जो जॾहिं हिननि सां गॾु रहियो कयो, हिननि खे सिखंदे पोइ